अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। लाहौर में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे जलसे खां अॻु मीनार पाकिस्तान ॾांहुं वेंदड़ रस्ता कंटेनर रखी ब्लॉक कया विया आहिनि। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीटीआई कारकुननि ख़िलाफ़ क्रैक डाउन, 100 खां वधीक कारकुन गिरफ़्तार। केटी बंदर वेझो सामुंडी वीरनि तबाही मचाए छॾी। ॻोठ मीर मोहम्मद जत में समुंड जो खारो पाणी दाख़िल थी वियो। 100 खां मथे घर पाणी हेठि अची विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। चंद्रा मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल नौजवान साहिल कामयाबी सां बाज़ियाब थी घर पहुची वियो। एसएसपी सखर जी कोशिशुनि बाद साहिल कुमार आज़ादी माणे वरिती। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारियो।